नाज़रीन, मोरो में भी आवाज़ टीवी पारां सैयद मेहदी शाह जे आस्थाने ते सकाफ़ती प्रोग्राम कोठाए वियो। उन हवाले सां रिपोर्ट करे आहे मोरो मां अयाज़ सोलंकी। ये सिंध मोजे रत में खुशबू जिए गुलन में जन्नत जी सूह खल कई, जन्नत जी सूह खल कई मौला मुझे वतन में ये सिंध मोजे रत में। 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो वेझो ईंदे ई समूरे सिंध जियां मोरो में भी क़ौमी काज मल्हाइण जूं तयारियूं उरूज ते पहुची चुकियूं आहिनि। मोरो में भी आवाज़ टीवी न्यूज़ पारां सैयद मेहदी शाह जे आस्थाने ते हिकु प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जिते शहरियुनि, फ़नकारनि ऐं शाइरनि शिरकत कई, जिते फ़नकारनि पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करे सिंध अमड़ खे भरपूर भेटा पेश कंदे वचन वरजायो त 5 डिसंबर सकाफ़ती ॾियारो आवाज़ टीवी न्यूज़ जे सथ सां भरपूर नमूने ईद जे ॾींहं जियां मल्हायो वेंदो। मुख़्तलिफ़ फ़नकारनि क़ौमी कलाम ॻाए वेठलनि खे झुमाए छॾियो। वचन थो कयां माचते पी घुचा, माचते पी घुचा सिंध तू जो थिया हुन जन्म दिड़ीअ ते सिर केर न ॾिठो सांगो केर मयार ओ नेठ त रांदी केस ताईं रांदी साईं तोखे जी दीवार वो यार तोखे जी दीवार मां सिंधुअ जी सजाई दुस तुझो अमड़ खीर मल्हाई तुझे लोई अजी लज रख भी कहा मेरे नौल दे सहबी अमा तोले हाजिर मुझी जान तो ते दुछो जे वक्त कोई दो पैर न पोएते मुँह जो हट मुँह जो चाहो आहे इन सिंध में मुँह जो चाहो आहे उठो संगती साथी गॾिजी नारो लॻायूं जिए जिए सदा सिंधड़ी झूपड़ी वे अडे सिंधी झूपड़ी वे तोखे विंदुस कोन मां छॾे वेंदुसि गोॾो तो सां गॾे ओ सिंधी तोखे सिंध पइजी सॾे कुसण ले जाते हज़ार सिंधी माण्हू आवाज़ टीवी सां गॾु ई असां पंहिंजी ॾियारो मल्हायो सकाफ़त जो ऐं 5 डिसंबर ते बि असां जेको आहे रैली कढंदा आहियूं मोरे शहर में प्रेस क्लब ताईं ऐं काफ़ी फ़नकारनि दोस्तनि ऐं ॿियनि शाइरनि अदीबनि हिन प्रोग्राम में शिरकत करे ऐं हिन महफ़िल खे हिन सिंध जे ॾिहाड़े खे 4 चंड लॻाए छॾिया। आवाज़ टीवी वारनि जो तमामु घणो शुक्रगुज़ार आहियां ऐं असांजे सिंधी माण्हुनि में हिकिड़ो शऊर पैदा पिया कनि ऐं हिननि जो जेको स्लोगन आहे उहो इल्मु पिरायो सिंध संवारियो ऐं इल्मु पिरायो सिंध संवारियो इल्मु सां ई असांजी जाखोड़ थींदी। तमामु शुक्रगुज़ार आहियां हिननि आवाज़ चैनल वारनि जो जन असांखे असांजे सिंधी क़ौम खे उजागर कयो आहे। असांजा प्रोग्राम नंढा या वॾा प्रोग्राम करे ऐं सिंध जी सुञाणप खे ज़ाहिर कयो आहे। वॾनि खां वठी इहो सिलसिलो हलंदो थो अचे। जहिड़ी तरह सां असां सिंधी जेके भाइर आहियूं जेके पंहिंजो पाण में गॾु थी हिकिड़ो मोहबत जो पैगाम आहे। असां ॾींहुं क़यामत ताईं हिन जेको आहे सो असांजा माना वॾा बि ॾेई विया, असां बि ॾींदासीं, असांजा बचा बि हिन सिंध ते क़ुर्बान थींदा आहिनि। फ़नकारनि जे सुंग असुल त सिंध जो जमालो ॻाए प्रोग्राम में आयल माण्हुनि खे झूमण ते मजबूर करे ॾिनो। प्रोग्राम में शरीक थियण जी अवां ॻाल्हि ॿोल ॿुधी जिन चयो त इल्म ज़रिए ई सिंध संवारजी सघे थी ऐं प्रोग्राम में शरीक थियण इहो वचन पिणु वरजायो त आवाज़ टीवी जे ऐलानियल सॾ तहत 5 डिसंबर ते भरपूर तरीक़े सां मोरो में सकाफ़ती ॾियारो सेलिब्रेट कंदासीं। कैमरामैन जुमन सोलंकी सां गॾु मोराई अयाज़ सोलंकी, आवाज़ टीवी न्यूज़ मोरो।